जी बिल्कुल, कोरोना वबा सबब मुसलसल 7 महीना स्कूल बंद रहण ऐं हुकूमत पारां ॿीहर स्कूलनि खे बंदि करण जे फ़ैसिले ख़िलाफ़ जेको आहे निजी स्कूलनि, सरकारी स्कूलनि, तोड़े सियासी समाजी जेके अॻुवान आहिनि ऐं जेके स्कूलनि जा उस्ताद आहिनि उहे सरापा एहजाज बणिजी हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ निकिता आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेका 7 महीननि जो वॾो अरसो आहे उन में मुस्तक़बिल जे महिमारनि जी जेका तालीम आहे उहा तबाह थी वई आहे। हिन वक़्तु जेको हुकूमत ॿीहर फ़ैसिलो ॾेई करे तालीम तबाह करणु चाहे थी। सिविल सोसाइटी जा जेके माण्हू आहिनि उहे हिते एहतजाज कनि पिया। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। असां हुकूमत जो इहो ऐलान ॿुधी इंतिहाई परेशान ऐं इंतिहाई अफ़सोसनाक पंहिंजनि जज़्बनि जो इज़हार कयूं था। हिन में ॿारनि जो जेको अॻु 7 महीना नुक़सानु थी चुको आहे तालीमी, उनजो जेको पूरो न आहे, पर हीउ जेको ख़ौफ़नाक ऐलान थी आहे, ऐलान ॿुधण सां ई वालदेन ऐं उन्हनि जा रिश्तेदार, ॿारनि जा जेके संभालींदा आहिनि, ख़ुदि ॿार ऐं जेके वॾा वॾा यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था ॿार, उहे इंतिहाई पंहिंजे तशवीश जो इज़हार करे रहिया आहिनि। असां बि इन इज़हार खे, उन तशवीश खे बाला ऑफिसरनि ताईं, बाला हुकाम ताईं, वज़ीर आला ताईं, सिंध हुकूमत ताईं या उन खां बि मथे पाकिस्तान हुकूमत ताईं इहो अहसासु, इहो अफ़सोस, इहो पंहिंजो जज़्बो ऐं ऐलान ॿुधाइणु चाहियूं था त हीअ जेकी बंदाशाही आहे इंतिहाई ॿारनि जे लाइ ऐं तालीमी नुक़सान जे लाइ शदीद हिकु इंतिहाई तबाह कुन हालात सूरत हाल आहे। जेकॾहिं सिंध में तइलीम न हूंदी त जहालत तमामु वधी वेंदी। पाकिस्तान जा 3 सूबनि जी तइलीम बिल्कुलु बहितरीनु नमूने सां हले थी। सिंध में न तइलीम आहे, न पंहिंजो कंहिं क़िस्म जो कोई बि कमु बहितर थियल आहे। असां उनजी पुरज़ोर मज़म्मत करूं था ऐं अपील कयूं था आला हुकाम खे सिंध जी तइलीम ते तवजो ॾियनि ऐं सिंध जी तइलीम बहाल कई वञे। असल न फ़क़ति इहो जेको तालीमी इदारनि जो जेको आहे मुआशी क़तल आहे, टीचरनि जो ई मुआशी क़तल आहे, पर इन खां वधीक जेको आहे ॿारनि जो मुस्तक़बिल जेको आहे तबाह थी रहियो आहे। हाणे तालीम जेका पढ़िया लिखिया टीचर आहिनि, माहौल आहे हुते, SOP जे हिसाब सां 9th 10th फर्स्ट इंटर हले पई, त हाणे नंढे ॿारनि जो तव्हां बंदि करे जेको एजुकेशन बंदि करे क़ाबिल मुज़म्मत फ़ैसिलो आहे। ऐं इहो फ़ैसिलो जेको आहे असांजी नई जनरेशन खे तबाह करण जेका साज़िश आहे, इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ऐं वॾी साज़िश आहे इहा जेको इहा इंतिहाई दुश्मन पॉलिसी आहे। इदारा ॿीहर खुलनि पिया, उन इदारनि खे वरी ॿीहर लॉकडाउन जे सूरत हाल में इदारनि खे ॿीहर बंदि करे सईद गनी ऐं पीपुल्स पार्टी हुकूमत सिंध दुश्मनी, तालीम दुश्मनी जो सबूत ॾिनो आहे। जेके तालीम पिराइण लाइ वालदेन ॿार हिन टाइम हक़ीक़ी तौर ते परेशान आहिनि, वालदेन परेशान आहिनि। उन वालदेन खे उमेद थी पई त असांजा ॿार हींअर ॿीहर स्कूल में वेंदा, तालीम हासिलु कंदा। तालीम इंसान जी टीं अखि आहे, शऊर आहे। जेके पहिरीं पढ़ियल आहे उहो बि विसरी वियो आहे। हाणे जेको माना फ़ैसिलो कयो अथनि त हाणे स्कूल खुली विया आहिनि, वरी इनखे फ़ैसिलो कयो अथनि त स्कूल बंदि थी वञनि, इहो असांजे लाइ नामंज़ूर आहे। SOPs ते अमल जेतिरो स्कूल कनि था, प्राइवेट स्कूल या गवर्नमेंट जा स्कूल कनि था, ओतिरो किथे बि कंहिं बि सोसाइटी में कोन थो थिए। जी नाज़रीन, बिल्कुलु उस्तादनि, सियासी समाजी अॻुवाणनि, क़ौम परस्त अॻुवाणनि, तोड़े शागिर्दनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो चवणु आहे त वज़ीर तालीम पारां तालीमी इदारनि खे बंदि करे सिंध दुश्मन हिकिड़ो ऐलान कयो वियो आहे। जेका 7 महीना तालीम पहिरियों तबाह थी चुकी। उस्तादनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जो इहो ई चवणु आहे त इल्मु इंसान जी टीं अखि आहे, पर वज़ीर तालीम पारां स्कूलनि खे बंदि करे टीं अखि खसणु चाहिनि था। हिननि जो इहो मुतालबो आहे त फ़ौरी तौर ते स्कूल खोलिया वञनि। कैमरामैन वाशूराम सां गॾु आज़म सुहराणी, टाइम न्यूज़, ॾहिरकी।